ॿ ॾींहं असां सेलिब्रेट घर में कई, बाक़ी फंक्शन अॼु असांजो आहे संडे। ॾाढी ख़ुशी भी थिए त ॾाढी सारी फैमिली गॾु असां सेलिब्रेट करे रहिया आहियूं। एक्चुअली दिवाली बुराई पर सच्चाई की जीत है। रोशनियुनि जो त्योहार दिवाली जेको आहे सो हुन जूं सरगर्मियूं अञा ताईं जारी आहिनि। हैदराबाद में महेश्वरी ख़ानदान पारां दिवाली जो हिकु शानदार मेगा इवेंट मुनक़िद कयो वियो आहे। हर साल कंदा आहियूं, पर काफ़ी टाइम खां पोइ अॼु 5 सालनि खां पोइ असां हिकिड़ो हैदराबाद में जेको आहे न HMS असांजो हिकिड़ो ग्रुप आहे हैदराबाद महेश्वरी संगत, हुननि हिकिड़ो इहो ग्रुप असां ठाहियो 12 मेंबरनि जो, जेके बि असांजा इवेंट थींदा आहिनि, धार्मिक प्रोग्राम थींदा आहिनि, जंहिंमें ॾियारी थी वई, होली थी वई, उहे त्योहार असीं सेलिब्रेट कंदा आहियूं। ऐं इन जो मक़सदु इहो ई त असीं पंहिंजी कम्यूनिटी खे गेट टू गेट करायूं ऐं हिकिड़ो अहिड़ो प्रोग्राम हर दफ़े कराईंदा रहूं जैसा सॼी असांजी कम्यूनिटी जेको आहे हिकिड़े प्लेटफॉर्म ते हुजे। तमामु सुठी ॻाल्हि आहे ऐं हिननि इहो पहिरीं दफ़ा ॿिया बि फंक्शन थिया आहिनि, पर हिन पैमाने ते इहो पहिरीं दफ़ा फंक्शन थियो आहे ऐं असां हिन सभिनी खे ऑर्गेनाइज़र खे ऐं उन्हनि खे मुबारक ॾियूं था ऐं अहिड़ा इवेंट थींदा रहनि। असांजी महेश्वरी कम्यूनिटी हिकिड़े प्लेटफॉर्म ते गॾु थी आहे ऐं इहो इवेंट असां चाहियूं त हर साल ऑर्गेनाइज़ थिए। असांजी महेश्वरी कम्यूनिटी में कुझु गैप्स हुआ त हुन हवाले सां इहो फुलफिल थी विया आहिनि, छो त असांजो घणनि महेश्वरियुनि सां गैदरिंग कोन पई थी, घणा हर को बिज़ी आहिनि इन टफ लाइफ में, इन जे करे त इहे एक्चुअल ज़रूरी हो। एक्चुअली दिवाली बुराई पर सच्चाई की जीत है। ये हमें दिखाता है कि सच्चाई, इंसान की ईमानदारी कितनी इम्पोर्टेंट है। दुनिया में लाख गुनाह हो जाए पर राम जैसा इंसान ज़रूर होगा जो सच्चाई के लिए हमेशा लड़ेगा। बेसिकली हम दिवाली इसलिए मनाते हैं क्योंकि राम जो है वो वनवास से वापस आए थे, तो हम दिए जलाते थे, इसलिए हम दिवाली मनाते हैं। ये जो राम है वो वनवास से वापस आए थे, इस वजह से दिवाली सेलिब्रेट करते हैं। दिवाली में ऐसा डिफरेंट दिया वगैरह जलाईंदा आहियूं ऐं फटाका वगैरह। अॼु जो इवेंट कीअं पियो लॻे तव्हांखे ऐं केरु केरु शरीक थिया तव्हांजे फैमिली में? अॼु जो इवेंट जाम भलो पियो लॻे। मुंहिंजी फैमिली मेंबर्स आहिनि, मुंहिंजा पापा आहिनि, दादा दादी वारा सभु। सॼी हैदराबाद असां सां जेके बि आहे सॼी कॉपरेट करे महेश्वरी संगत गॾु असां मिली करे सेलिब्रेट कई आहे इहा फंक्शन। फैमिलीज़ में सॼी हैदराबाद जी जेके बि महेश्वरी कम्यूनिटी आहे सॼी खे इनवाइट कयो वियो आहे। असां बि हिते एज़ ए इन्विटेशन अची विया आहियूं। मां बीइंग अ डॉक्टर हिते ॾाढी ख़ुशी भी थिए त ॾाढी सारी फैमिली गॾु असां सेलिब्रेट करे रहिया आहियूं। इवेंट असां मतिलबु दिवाली असांजी पहिरीं हुई, बाक़ी संडे आहे, ॿारनि जी छुट्टी बि आहे, असां ॾाढो इंजॉय करियूं पिया था हिते फंक्शन जो, ॾाढो सुठो पियो लॻे। 2 ॾींहं दिवाली जो त्योहार हूंदो आहे, 2 ॾींहं असां सेलिब्रेट घर में कई, बाक़ी फंक्शन अॼु असांजो आहे संडे जो, असां ॾाढो इंजॉय कयूं पिया। अच्छा लगा। इसमें पहले सबसे खाने का सिस्टम भी था, इसमें लकी ड्रॉ भी था जिसमें आपको पैसे मिल सकते हैं, पर स्पीचेस थी हम जो दे सकते थे हम, और हमें प्राइजेस भी मिलेंगे। क्वेश्चन आंसर बड़ों के लिए भी थे, छोटों के लिए भी थे। डांस अच्छे थे, फायरवर्क्स थे, खाना अच्छा था। सैयारा तू तो बदला नहीं है, बस मौसम जरा सा रूठा हुआ है। मुखारते रहता तेरे इंतजार, मेरे ख्वाबों में आना कर। ये वाला गाना।